अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों सब खां तो इंट्रो तव्हांखे सेखारींदुमि। तव्हां क्रोम ब्राउज़र में वञो या तव्हां गूगल जे अंदरि वञो, तव्हांखे सर्च करिणो पवंदो फ्लेक्स प्रेस। प्रेस लिखी करे ऐं उनखां पोइ तव्हांखे सर्च करियो। ॾिसो पहिरीं नंबर ते जेको फ्लेक्स प्रेस लिखियलु आहे निशान ते तव्हां क्लिक करियो। ठीकु आहे न, तव्हांखे इन ते क्लिक करिणो आहे, इन निशान ते जिते में निशान लॻायो आहे इन निशान ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। ॾिसो इन ते निशान ते क्लिक कयो ऐं तव्हांखे कुझु सेकंड लॻंदा जो तव्हां इहो जेको लिखियलु आहे डेट ऑफ तव्हां इन ते क्लिक करियो। ठीकु आहे न, इन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे पंहिंजी गूगल जी जेकी गूगल प्ले स्टोर वारी जेकी आई डी आहे उहा तव्हांखे लॻाइणी आहे। ठीकु आहे, जेको हेठि जेको लिखियलु आहे तव्हां इन ते कुझु न लॻाइणो। जेके तव्हां इन ते लॻाईंदा इहो वॾो ख़ासारो आहे ऐं कुझु बि तव्हां ठाहे न सघंदा। ऐं तव्हां इन ते सिंग एंड गूगल ते तव्हां इन ते वेंदा, तव्हां पंहिंजी प्ले स्टोर जी आई डी तव्हां इन ते एडिट कंदा। सो मुंहिंजी इन में पहिरीं खां ई मूं पंहिंजी आई डी लॻाए छॾी आहे गूगल वारी। ऐं तव्हां इन जे हेठि वञो त काफ़ी सारा इंट्रो इन जे हेठां हूंदा, तव्हां जेके तव्हां इन जे अंदरि ठाहे सघंदा। ॾिसो ही काफ़ी सारा इंट्रो आहिनि, न्यूज़ वारा इंट्रो आहिनि ऐं मोबाइल जे जेके काफ़ी सारा इन जे अंदरि इंट्रो मौजूदु आहिनि। बिल्कुलु फ्री में तव्हां ठाहे सघो था। हे घणा सारा इंट्रो आहिनि। ॾिसो इहो इंट्रो सुठो आहे ऐं इहो इंट्रो सुठो आहे तमामु। ऐं जेको ही इंट्रो अॼु मां तव्हांखे सेखारींदुसि तव्हां इन ते क्लिक करियो। ठीकु आहे न, इन ते क्लिक कयुमि ऐं हीउ जेको मथां प्ले वारो निशान लॻे तव्हां इन ते ॾिसी सघो था कहिड़ी हालत में आहे ऐं तव्हां इन ते सेखारींदो। ऐं जेको क्रिएट वारो निशान लॻे तव्हां इन ते क्लिक करे तव्हांजो रंग चेंज करे सघो था। ग्रीन रखो, रेड रखो, मां इन ते ब्लू रखियुमि। हिन पोइ तव्हां पंहिंजो नालो लिखो हुन में ऐं हेठि बि तव्हां पंहिंजो नालो लिखो। मां पंहिंजो यूट्यूब चैनल जो नालो लिखुमि। पोइ तव्हां हेठि जेको क्रिएट वारो निशान लॻा तव्हां इन ते क्लिक करियो। ठीकु आहे न, ऐं तव्हांखे कुझु सेकंड्स इंतज़ारु करिणो पवंदो। सो हाणे हिते वी वारो निशान लॻा तव्हां वी वारे निशान ते क्लिक करियो। तव्हांखे कुझु मिंट या कुझु सेकंड तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। ॾिसो हीउ इंट्रो तयारु थी वियो आहे ऐं तव्हां इन ते प्ले बि करे सघो था। हीउ जेको निशान आहे हीउ प्ले जो आहे ऐं हेठि जेको डाउनलोड शेयर लॻे तव्हां इन ते बि डाउनलोड करे सघो था। हीउ डाउनलोड जो निशान आहे। ठीकु आहे न, तव्हां इन ते डाउनलोड बि करे सघो था पंहिंजी मोबाइल में फुल एच डी में या तव्हां एस डी में बि डाउनलोड करे सघो था। हाँ मां तव्हांखे प्ले करे ॾेखारींदुसि। ॾिसो तव्हां इन ते क्लिक करियो, जेको तव्हां ठाहियो आहे तव्हां इन ते पहिरियों क्लिक करियो। क्लिक करण खां पोइ तव्हांजे मथे जेको निशान आहे तव्हां इन ते क्लिक करियो। ठीकु आहे न, तव्हां इनखे ॾिसी सघो था हीउ कहिड़े तरीक़े सां ठहियो आहे। सो मुंहिंजो इहो इन तरीक़े सां ठहियो आहे। ऐं तव्हां इहो नालो लिखियो आहे, तव्हां इहो जेको ख़ाली नालो लिखियो आहे तव्हां इनखे बि डिलीट करे सघो था। इहो जो ख़ाली नालो लिखियो आहे तव्हां इन ते बि डिलीट करे सघो था। इन जे लाइ तव्हां इहो हेठि जो निशान लॻल आहे इन जे हेठि तव्हां इन ते क्लिक कंदा, ओके वारे निशान ते क्लिक कंदा त ॾिसो इन जे हेठां लिखियलु हूंदो कुझु, तव्हां इन ते क्लिक कंदा ऐं बिल्कुलु ई तव्हां इन जो जेको ख़ाली जेको नालो लिखियलु हूंदो आहे तव्हां डिलीट करे सघो था। तव्हां इन ते क्लिक करियो। सो हीउ निशान इन खां पोइ कुझु सेकंड इंतज़ारु करियो। ठीकु आहे न, सो हाणे वरी हीउ जेको तयारु थी वियो आहे ॾिसो तव्हां इन ते प्ले करे सघो था। हिते प्ले कयुमि ऐं तव्हां इन ते ॾिसी सघो था जेको पहिरियों जेको निशान हो उहो निशान बिल्कुलु ख़तमु थी वियो। छो त मूं वटि सिंगलनि जो मसइलो आहे, इन जे करे मूं वटि सही न पियो हले। सो इहो निशान जेको पहिरियों हो उहो ख़तमु थी वियो, हाणे बिल्कुलु साफ़ु थी वियो। ठीकु आहे, हाणे तव्हां बैक ते वञो। बैक ते वञण खां पोइ तव्हांखे जेके तव्हां डाउनलोड करणु चाहियो था तव्हां बिल्कुलु इनखे डाउनलोड तरीक़ो तव्हांखे मां ॿुधायां थो। ही
दोस्तों ये डाउनलोड जो निशान आहे तव्हां के एस डी में भी डाउनलोड करे सघो था। ये एस डी जो है ऐं जेको इन जे हेठां जो एच डी लिखियल आहे तव्हां एच डी में भी डाउनलोड करे सघो था। काफ़ी सारा इन जे अंदर इंट्रो मौजूद आहिनि जेके तव्हां इन जे अंदर को भी इंट्रो ठाहिणु चाहियो था बिल्कुलु तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदर न्यूज़ वारा इंट्रो भी तव्हां ठाहे सघो था पंहिंजे चैनल जे लाइ। ऐं न्यूज़ वारा चैनल भी काफ़ी सारनि दोस्तनि मूंखे चयो त तव्हां इंट्रो कीअं ठाहियो था। ॾिसो हीउ तयारु थी वियो आहे जेको मूं डाउनलोड कयो उहो बिल्कुलु डाउनलोड थी ऐं हली वियो। दोस्तों जेके तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे मुंहिंजी वीडियो खे लाइक करियो ऐं इन सां गॾु मुंहिंजे चैनल खे भी सब्सक्राइब करियो ऐं घंटी वारे निशान ते भी ज़रूरु क्लिक करियो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन